नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवांखे राणीपुर का ख़बर ॾिना त राणीपुर भरिसां ॻोठ प्यालो लाड़क वासी बेवा मुख़्तियार ख़ातून पंहिंजी नूंहुं लैला साण करे सोबो डेरो पुलिस SHO बचल काज़ी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त SHO बचल काज़ी असांजी मुख़ालिफ़नि खां गॾी रिश्वत वठी मुंहिंजे पुटु नज़ीर लाड़क खे बेगुनाह नवाबशाह पंहिंजे घर मां गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। गुज़िरियल 6 ॾींहंनि खां वठी गुम आहे। असांखे ख़दशो आहे त पुलिस मुंहिंजे पुट खे मुख़ालिफ़नि खां पैसा वठी मारे छॾींदो। हिननि दाईंदे चयो त मुंहिंजे पुट ते को बि फ़रियादी न आहे, पर SHO बचल काज़ी पुलिस एहलकार अली मोहम्मद नारे जो, हाकिम अंग्रेजो, अली मोहम्मद शाहाणी, फयाज़ लाड़क ऐं ॿियनि असांजे घरनि ते चढ़ाई करे असांखे हिरासा करे 2 लख रिश्वत घुरी रहिया आहिनि। हिननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई त मुंहिंजे पुटु नज़ीर लाड़क खे ज़ाहिर कयो वञे ऐं SHO बचल काज़ी ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में अदालत जो दर खड़काईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।